जोरदार तारी असाने दीदी जिन जे लाए। थोड़ा हरेश भाई अभी सत्संग के दो शब्द उनके मना करे। ओम शांति। सभी प्यार से बोलेंगे सभी। ओम शांति। ओम शांति। आज हम अपनी सम्मानीय माता रुक्मणी जिनकी सामाजिक सेवा संस्थाएं आज 16 सोमवार की संपन्नता और साथ में 2, 4, 6, 7 का जन्मदिन मनाया गया है। दिवाली का महीना चल रहा है। हमने 1 नवंबर दिवाली मनाई, 3 नवंबर भैया दूज मनाया और आज 5 नवंबर हम इन नन्हे मुन्ने बच्चों का, बच्चे कितने भी बड़े हो जाएं परंतु अपने माता पिता के लिए वो हमेशा नन्हे मुन्ने फरिश्ते ही होते हैं। आज 16 सोमवार की संपन्नता में बच्चों का जन्मदिन मनाइए। परमात्मा की छत्र छाया है उनके ऊपर। परमात्मा शिव जो सर्वशक्तिवान है, कहते जिसके ऊपर तू स्वामी वह दुख कैसे पाई। तो जो 16 सोमवार की संपन्नता में और साध संगत के बीच, भजन कीर्तन के बीच, साधु संत जनों की उपस्थिति में जिनका जन्मदिन मनाया जा रहा है, उन बच्चों के लिए यही दिल की शुभकामनाएं हैं कि वह माता रुक्मणी जी के बताए हुए मार्ग पर चलकर एक सामाजिक सेवा संस्था को और दिन दूना रात चौगनी आसमान में शिखर पर पहुंचाएं, क्योंकि सेवा से ही मेवा मिलता है। कहावत है कर सेवा तो हाँ मेवा। तो आज हम इन बच्चों के प्रति अपनी यही शुभकामनाएं देते हैं कि निस्वार्थ भाव से की हुई सेवा ही सबसे बड़ा जो मेवा देती है, वो खुशी का मेवा देती है। तो जैसे आज आप सभी खुशियों में नाच रहे हैं, ऐसा हमेशा आपकी जिंदगी खुशियों में नाचती रहे। बड़ों के आज्ञाकारी कर अपने सेवा कार्य में आगे बढ़ते रहें। इन्हीं दुआओं और शुभकामनाओं के साथ मैं अपनी वाणी को विराम देती हूँ। ओम शांति। भाई जोरदार तारियों असानी दीदी जिन जे लाए। अम्मा कहती थी संतों के द्वार पर जाओ ना, ज्ञानियों के पास जाओ तो पांजो पल्लव वडो करे रखजो, घणो कुछ मिलदो है। खरण जी क्षमता असांखे हुजे। मां त ॾिसंदो आहियां दीदी जॾहिं बि ईंदा आहिनि न, असांखे जाम कुझु घणो कुझु शब्दनि में ॾेई वेंदा आहिनि। तंहिंजे करे हींअर वीचार कयो आहे हर सूमर ते दीदी जिन जेको बि टाइम ॾिनो शाम जो, हर सूमर ते माता रुक्मणी देवी द्वार ते असांजे ओम शांति जन जो सत्संग थींदो। जंहिंखे बि नचो टपो मुंहिंजो भाग मां ॾिसंदो आहियां त मां सम्झंदो आहियां असां जेके आहियूं दीदी फर्स्ट स्टेज में आहियूं, KG नर्सरी उन्हनि में था पढ़ो। पर जेकॾहिं कंहिंखे PhD डिग्री MA इन इंग्लिश इहे कोर्स करणा हुजनि न, त उहे सनातन संस्कृतीअ जे ओम शांति केंद्र में वञनि ऐं सचमुच जेको प्रेम। मुंहिंजी धीअ मूंखे कोटा मां पुछियईं, पापा मेरे हॉस्टल डॉक्टरी पई करे त हॉस्टल जे पासे में ब्रह्म कुमारी आश्रम आहे, मां होॾे वञी थी सघां? मुंहिंजी घरवारीअ मूंखे चयईं बेटा हेॾा महिमा ईअं थी चए पई। मां चयोमांसि हिकदमि बिल्कुलु नौजवान ॿार आहे, छो जो ॿार जेकॾहिं अगरि राम में निकिरंदो त काम में अवश्य किरंदो। हुन न्याणीअ खे चयसि 5 रुपया भाड़ो बि लॻंदो हुजे ई न, पर उन दर ते पहुच। ऐं हाणे त मां ॾिसंदो आहियां दीदी हुनजे रूम में बि ॾिसो शिव बाबा जन जी तस्वीर। उथंदे वेहंदे हिकिड़ो ई लफ़्ज़ असां सभु हिक ॿिए खे छा चवंदा आहियूं, जेके वेंदा आहियूं आसरो अम्मा जो, आसरो गुरूअ जो, हीअ छा चवंदी आहे आसरो शिव बाबा जो। ऐं जॾहिं ॾिसंदव जंहिं बि घर में पंहिंजे रखे कंहिं बि ॻाल्हि में मुंहिंजो बाबा वेठो आहे, असां चवंदा आहियूं अम्मा वेठी आहे,
पर वरी भी चवंदा आहियूं शुक्र आहे मुंहिंजो न अमाई त राह ॾेखारी बाबे जे दर ती जेके पाण विराजमान शिव जो स्वरूप हुया। हिन दास खे बि हर दफ़े हितां खां वठी ब्रह्म कुमारी माउंट आबू मां त चवंदोमांव सुर्ग ॾिसणो हुजेव न धरतीअ ते जे सचपच कश्मीर खां वधीक त वञो हिकिड़ो दफ़ो माउंट आबू 4 ॾींहं 8 ॾींहं अहिड़ी कृपा हिन दास जे मथां जॾहिं राष्ट्रपति रामनाथ कोविंद जी दीदी जी शानालोन जिन हाणे दादी जानकी हीअं 2 हथ बचड़े जे मथां आशीर्वाद ॾिया। मां दीदी चईं न साईं तव्हां छा त 20 मिंट ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो ऐं साम्हूं राष्ट्रपति वेठो हुजे हिन दास खे घुरायो वियो। मन मां असीम सम्झंदो आहियां हे अम्मा तव्हांजे दर जी सेवा कई आहे तॾहिं वञी करे हिरन दरन ते पहुचूं था। अहिड़ी कृपा असांजे मथां थिए थी पई न त असां लाइक़ु न हुयासीं। तीअं ई दीदी शख़्सियतूं घणियूं मां चाहींदुमि तव्हां थोरो थोरो जेकॾहिं टाइम ॾींदव ही हिकिड़ो ॿियो बचिड़ो असांजे विच में हे हिनखे ही अचो अचो रामचंदानी भाऊ जय बोले सरकार। नित्य नियम दीदी चाय भी पीने जाते हैं ना, मैं बोलता हूँ घरवाली दे चाय पीने सीख मेरे को अच्छी नहीं लगती, बोलती है छो जो अनिल है होटल में चाय पींदा हो। सुनील भाऊ चवंदो आहे भाई साहब तव्हां चाय जा पैसा ॾियो तव्हां ईंदो असांजी दुकान ते उहो ई गंजा त अॼु बि पुछण आयो आहे भई मां मथो त टेकिया घणियूं चांहियुनि जी सेवा कयां त मां चयमि दीदी जिन जे हथ सां तीअं हे प्यारा हिकु खां हिकु कोहिनूर रत्न अथव। अम्मा जे दर ते असां सॼी उन्हनि वटि वेंदो आहे या भोले भंडारी घुराईंदो उन्हनि खे जिन में मणिया आहे जिन में कार्य करण जी हिकिड़ी इहा आहे त मां चाहींदुमि तव्हां जेकॾहिं थोरो समय ॾींदो हिननि प्यारनि सुहिणनि शख़्सियतुनि जो स्वागत कंदो हिकिड़ो 10-15 मिंट।